अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अली हसन अब्बासी किताब आहे कोट लखपत जो कैदी जेल डायरी लेखक रसूल बख्श पली जो किस्त 23 9/7/1982 ईस्वी। छोड़ गए बालम मुझे हाय अकेला छोड़ गए बालम मेरा प्यार भरा दिल तोड़ गए। ऐसी चली बिरहा की आंधी तड़पती हूँ दिन रात छूट गया बालम प्यार हमारा टूट गया। लता ऐं मुकेश पिया ॻाइनि। मीम खां पुछियमि लता बेश्त में वेंदी दोज़ख में? मुर्की चयाईं कलमूं पढ़े त पोइ बेश्त में वेंदी। चयमि मुकेश? चयाईं उहो बि जन्नती आहे पर पहिरियां ई कलमूं पढ़े। पुछियोमांसि कलमूं न पढ़नि ऐं दोज़ख में विधा वञनि त पोइ तूं केॾांहुं वेंदे? चयाईं दोज़ख में ॿियो किथे। शाम 6 बजा जालंधर रेडियो तां पंजाबीअ में ससु ई पुनू जो नाटक नशर पियो थिए। पुनूअ जे पीउ जा डायलॉग पिया हलनि। हाणे कश्मीर बाबति फिल्म पई हले। ढिल ढंढ में ॿेड़ियूं पियूं हलनि। मंझंदि नंढड़ा ॿार वेठा आहिनि। ही ॿार बर्फ़ ते पिया तिरकनि। हाणे कश्मीरी लोक गीत पिया ॿुधाइनि। ॿार वॾे गौर सां पिया ॿुधनि। चित्रहार अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, संजीव ऐं शत्रुघ्न सिन्हा। धर्मेंद्र ऐं अमिताभ कवाली पिया ॻाइनि। अञा का बि सुञातल अदाकारा नज़र कान आई आहे। गोप, देव आनंद, ओम प्रकाश, सुलक्षणा पंडित। अरब फ़िलसुफ़ कमर लतीफ़ जुमे जी किताब इस्लामी फ़िलसुफ़नि जी तारीख़ वेठो पढ़ां। मंझंसि उलकंदे फ़ाराबी, बुअली सीना, इमाम ग़ज़ाली, इब्न तुफ़ैल, इब्न बाजा, इब्न रुशद, इब्न खुल्दून, इब्न अरबी, इब्न मस्तूम, अख़वानुल सफ़ा जी ज़िंदगियुनि ऐं फ़िक्रनि जी तारीख़ ॾिनल आहे। लिखंदड़ रोशन ख़्याल थो ॾिसिजे, आनू बि सम्झू थो लॻे। उन मौज़ूअ ते चङनि किताबनि जी मूंखे सालनि खां तलाश हुई। तसौफ़ जी तारीख़ जी तलाश अञा कामयाबु न थी आहे। का सुठी तारीख़ हथु कबी। काफ़ी माण्हुनि ते कमु रखियलु आहे। ही किताब वॾी कोशिश सां हथु आयो आहे। जेल जो मास्तर साहब जो ख़ुशकिस्मतीअ सां हिकिड़ो क़ाबिल आलिम सॻोरो बि आहे तंहिं हाणे ॾिनो आहे। मौलाना साहब उन्हनि भलारनि नौजवाननि मां आहे जेके क़दीम सां गॾु जदीद इल्मनि में बि यूनिवर्सिटीअ जी हद ताईं फ़ाज़िल आहिनि ऐं दीन जी तबलीग जे जज़्बे सां नवाज़ियल आहिनि। काज़ी कोर्टुनि जो इम्तिहान बि ॾेई आया आहिनि ऐं उमेद त जल्द काज़ी मुक़ररु थींदा। असांजा गुनाह ॾिसी असां ते क़यास खाई असांखे दीनी तालीम ॾियण जो इरादो फ़रमायो अथनि। मुतरजिम क़ुरान शरीफ़ ॾेई विया आहिनि ऐं चई विया आहिनि त रोज़ु सबक़ु वठो माना तफ़सीर जो। असीं संदन थोराइता थिया आहियूं ऐं सबक़ लाइ बेचैन थिया वेठा आहियूं। रुगो गर्मियूं कुझु साहु पटणो ॾियनि। हिकिड़ो ॾींहुं सॼो लॻंदो रुगो खान उन्हनि इल्मनि ऐं कोर्सनि जी मालूमात हासिलु करण में जन में पाण ख़ैरनि सां तहसील करे चुका आहिनि। मूंखे पंहिंजी बदकिस्मती ऐं गुनाहगारीअ जो हाल ॿुधाईंदे चयो हो त दीनी तालीम खां बेबहरी आहियां। उहा बि ख़बर कान्हे त देवबंदी सुठा या बिरेलवी, वहाबी चङा या शिया हज़रात। वॾी बदकिस्मती उहा जो उहे फ़र्क़ु मालूम करण जी उणतुण बि कान्हे। असां ॼटनि जी भाणे जंहिंजी ॾाढी रखियलु आहे ऐं जेको रोज़ो निमाज़ करे थो सो पको मुस्लमान, वधीक ख़बर ख़ुदा खे। अवी रोशनी विझणु पसंदि कंदव त ॿुधंदासीं न त ख़ुशि हुजो। ज़ाती तरह आउं लतीफ़ी तरीक़े जो आहियां। पुछां उहो वरी कहिड़ो तरीक़ो आहे? मूं त कॾहिं कोन ॿुधो। चयोमांसि असीं गुमनाम क़िस्म जा माण्हू, असांजा तरीक़ा बि गुमनाम क़िस्म जा। असीं मुर्शिदना शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे मसलक जा पैरोकार आहियूं। चयईं वाह 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 सुभान अल्लाह। शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जी कहिड़ी ॻाल्हि कजे। उस्ताद संदसि हिकिड़ो शेर ॿुधायो हो, कातीअ वारो, कातीअ तिखीअ वारो। उहो ॿुधाइजो ज़रा, तव्हांखे यादि आहे? मूं चयो कातियुनि वारा शेर मुर्शिद साईंअ जा अलाए केतिरा आहिनि। ही त न आहे काती तिखी मथिए मर मुनियाई होए मान वरमन तोए मूं पिरियां जा हथड़ा। फरमायूं इहो माना सम्झायो। सम्झायमि। चयूं हा तव्हां पंहिंजे तरीक़े जा उसूल पे ॿुधाया। मूं चयो उसूल त गच आहिनि ऐं तफ़सीली वज़ाहत बि करणी पवंदी, पर मुख़्तसिर ही त मुर्शिद साईंअ जो मसलक आहे त लाॻीती अण विर्च सूरियाहीअ ऐं सरफरोशीअ वारी पोरीअ जाखोड़ ऐं वेड़ ज़रिए वतन दोस्तीअ, अवाम दोस्तीअ, इंसान दोस्तीअ, रवादारीअ, सहप, सखावत, वसी नज़रिय, प्यार ऐं मुहबत जे आदर्शनि खे अमली जामू पाराए मज़लूम पीड़ियल ॾुखोयल माण्हुनि जी दुनिया में उन्हनि
हथां इनक़िलाब आणे सुख सुकार ऐं ख़ुशीअ जो नओं जहान अॾणु ऐं अहिड़ीअ रीति पंहिंजी हक़ीक़ी महबूब जो कुर्ब ऐं राज़पो हासिलु करणु। मुर्शिद साईंअ जे नज़र में दीन जी ज़ाहिरी रस्म जी पैरवी बि बरहक़, पर उन्हनि जो असुलु रूह को ॿियो। जेको माण्हू ॾुखोयल इंसाननि लाइ दोज़ख बणियल हिन जहान खे बेहिश्त बनाइण लाइ जाकोड़ ऐं वेड़ नथो करे, तंहिं लाइ रब जे बेहिश्त में का बि जाइ कान्हे। दीन ते ठीकेदारी ॼमाए अॻे ई ॾुखोयल माण्हुनि जी ज़िंदगीअ खे बहितर वधीक अज़ाब में विझण वारनि खां वधीक रब जे हुज़ूर में लानती माण्हू थी सघे ई नथो। अलाह रसूल ऐं संदन मज़हब खे ज़ाती ऐं गिरोही मफ़ादनि लाइ इस्तेमालु करण खां वॾो गुनाह ॿियो कोन्हे। हर क़िस्म जी इनफ़रादी तोड़े इज्तमाही ज़ुल्म सां विढ़ण खां वॾो फ़र्ज़ु ऐं वॾो सवाबु ॿियो कोन्हे। ॿुधी खिली विधाई। चईं, शाह लतीफ़ भिटाई तव्हांजी उहा आलमाना तक़रीर ॿुधी ज़रूरु दाद ॾिए हा। मूं चयो, तव्हांजो ख़्यालु आहे त आउं वधा ऐं मुबालगा आराई थो करियां। हाणे ख़ुदि मुर्शिद साईंअ खे ॿुधो, पोइ पाण फ़ैसिलो करियो त मूं वधा कयो आहे या ॻाल्हि घटाए कई अथमि। रोज़ा ऐं निमाज़ूं इहे पिणु चङो कमु, को ॿियो फ़हम जंहिंसां पसिजे पिरीअ खे। इन पर न ईमान जीअं कलमा इन पर न ईमान जीअं कलमे गो कोठाई, दगा तुंहिंजे दिलि में शिरक ऐं शैतान, मुंहं में मुस्लमान अंदर आज़र आहीं। तहिड़ा 40 न 40 जहिड़ो पसण पिरीअ जो, कहिड़ी कातिब करीं मथे पननि पीअ, जे वरक वराई 20 त अखर मिलियो ई हिकिड़ो। मुलियनि मुठो माउ पितो फिटो पेट में, सुञाणे अलाह टुॿी ॾिनाई धूड़ में। जेकी ॾॾनि ॾे ॻुझाई ॻुझ में, सोजे सुणनि कननि सी, किरत वारा के त साज़ समूरा से, हूंद पिथूं कन पलक में। जीअं जीअं वर्क वराई तीअं तीअं ॾिठो ॾोह, तंहिं कोहणीअ कबो को, जे रहणीअ रहियो न सुपरी। कोथो कागर कोरिए वेठो विञाई मस, ॾोर त्याई ॾस अखर जियाई जड़िया। ऐं पोइ कुझु मारूईअ जा वतन दोस्तीअ ग़रीब मारुनि सां वफ़ादारी ऐं आण न मञण बाबति शेर बि पढ़ियमि ऐं माना करे ॿुधायमि। बुज़ुर्ग जे मुंहं ते कई रंग आया विया, पाण ते ज़ाब्तो होसि, सुभान अल्लाह कंदो रहियो। सोचियमि त लतीफ़ी मसलक ऐं तरीक़े ते सऊं सिधो वार कोन कंदो, को ॿियो गसु कढंदो। थियो बि ईअं। पुछाई, अव्हां कहिड़ीअ पार्टीअ जा आहियो? ॿुधायमि, अव्हां जो मंशूर कहिड़ो आहे? सॼी मिल्कियत क़ौमी मिल्कियत बनाइण घुरूं था। आॾी पुछा शुरू थी वई। 2 ॾींहं जारी रही। कल्ह ऐं अॼु मीम विच विच में ॻाल्हि करे मूं ॾिठो त ही अलाए कहिड़ियूं ख़बरूं करे माठि करायोमांसि। मौलाना खे उहा उणतुण त ॾिसां त हिननि मज़हब खां अणॼाण माण्हुनि खे रस्ते ते आणण में घणी देरि थी लॻे। ऐं मूंखे उहो ॾिसण जो शौक़ु त मोहतरम जनरल ज़िया जे दौर जे उलमा एकेडमीअ जा फ़ारिगुल तहसील 1982 ईस्वी मॉडल मौलाना साहब दीनी ऐं दुनवी इल्मनि जी कहिड़नि ख़ज़ाननि सां मालामाल आहिनि ऐं उन्हनि खां कीअं फैज़ हासिलु करे सघिजे थो। 2 ॾींहंनि जे गुफ़्तगू जो निचोड़ मूं उहो कढियो त हुज़ूर जन 4 ख़लीफ़नि सॻोरनि ऐं ख़लीफ़े उमर बिन अब्दुल अज़ीज़ जे 31 सालनि जी हुकूमत जे दौर खे छॾे बाक़ी गुज़िरियल 1400 सालनि में जेकी मुस्लमान हुकूमतूं रहियूं आहिनि ऐं मौजूदु आहिनि, से न रुॻो गैर इस्लामी हुयूं पर इस्लाम दुश्मन बि हुयूं ऐं उन्हनि जो तख़्तो ऊंधो करणु हर सचे मुस्लमान जो फ़र्ज़ु हो। कुसंदे कुरकंदे मौलवी साहब जन मस कंध लोड कई। वटनि के बि दलील बाक़ी बचियल कोन हुआ। लाचार चयाऊं, हाणे उहो ॿुधायो त इस्लामी हुकूमत क़ाइमु कीअं कजे? मूं चयो त उहो अव्हां भलारनि जो कमु आहे जिन खे दीन जी ख़बर आहे। असां खां पुछो केसनि ऐं सियासी फॾनि बाबति, बाक़ी दीन जूं ॻाल्हियूं अव्हां खे ई सुहनि थियूं। चयईं, माशा अल्लाह, वधीक गुफ़्तगू कंदासीं। बहस में पुल सिरात तां लंघणो हो। ॾाढा नाज़ुक ऐं ॾुखिया मरल आया। मौलाना साहब 2-3 भेरा फतवा जूं कोड़कियूं उछलायूं पर रब रहम कयो, थोरे तां बची वियासूं। सवली सिंधीअ में मौलाना जो मतिलबु हो त को बि माण्हू ॾंडे सां इक़्तिदार ते कब्ज़ो करे वठे त उन ख़िलाफ़ु बग़ावत करणु कुफ़्र आहे, उन जी सज़ा मौत आहे। माण्हुनि जो कमु आहे त हुकूमत जो नालो बि न वठनि, रुॻो पंहिंजा अहमाल सुधारीनि। उन ॻाल्हि तां खेनि लाहिणु कुझु ॾुखियड़ी ॻाल्हि हुई।
जॾहिं सभु वाहूं बंदि ॾिठाई तॾहिं लाचार खणी माठ कयाई। मिठो बि चढ़ियो ऐं ज़हीन माण्हू थो ॾिसिजे। मिठो चीढ़ियो ऐं ज़हीन माण्हू थो ॾिसिजे। 11/7/1982 ईस्वी। मीम कल्ह खां जल्दी ऐं तारीख़ी मादियत बाबति सवाल पुछंदो रहियो आहे। रोज़ कलाक जी गुफ़्तगू हले थी। कल्ह जदली मादियत बाबति ऐं अॼु तारीख़ी मादियत बाबति गुफ़्तगू कयमि। वीचारे मीम सां हिकिड़ो मज़ेदार घरू हादसो थियो आहे। पहिरीं सराइकिन घरवारीअ खे ऐं सौट खे ख़त लिखियाई। सौट जे ख़त में ॿी घरवारीअ बाबति शिकायतूं लिखियाई। उहे ॿई ख़त हिकिड़े इतफ़ाक़ सबबि वञी ॿी घरवारीअ पंजाबण खे मिलिया। हाणे वीचारो ढकरनि में आहे त अलाए कहिड़ो खुनाम खणंदी। माईअ में घटिताई पैसे जी बि कान्हे जेकी करे सो वस वारी चए थो त हिते जेल में अची सॼो जेल मथे ते खणंदी, देरि कान कंदी। हिंदी फिल्म डोली शुरू थियण वारी आहे। राजेश खन्ना, बपीता, ओम प्रकाश वग़ैरह आहिनि। अॼु सॼो ॾींहुं टांडा उठा आहिनि। हींअर बि कमिरो ततो टामणी थियो पियो आहे। अॼु मालूम थियो त नऊं नज़रबंदीअ जो ऑर्डर पहुची वियो आहे। मुश्ताक अवान ऐं रज़ा मिलण आया हुआ। अदब सां ॻाल्हि ॿोल थी। हिंदी फिल्म मिड़ई टाइम पास हुई। सईदा बानू जालंधर टीवीअ तां ॻाए पई। सूरत आवाज़ ऐं धुन अनोखा ऐं लाजवाब आहिनि। आज में जाना पेके नी फुल दे दी। धुनूं बिल्कुलु अनोखियूं आहिनि। आवाज़ में गूंज आहे, अदाउनि जो जवाब न आहे। शावा मेरी छलिया दाणा पाणी रलिया, छला साडा खूह ते आवी साडी जो ते, वस मेरी मां दी छॾे गीते आंगी, शावा मेरी छलिया दाणा पाणी रुलिया। शाबाश मुंहिंजा छला दाणू पाणी गॾिजी विया। मुंहिंजो छलो खूह ते आहे, तूं असांजे जुई ते अचिजांइ। अमां जे वस आहे, मोकल ॾींदी त ईंदासीं। सईदा बानो जो मुक़ाबिलो फ़क़ति कवाल अनीसा साबरी ऐं अंग्रेज़ी सुखणी करे सघनि थियूं। बचोटियूं कारो लिबास, अखियुनि में खुमार, मुर्क कातिल, कद बुत कहर जो, आवाज़ सफ़ा अनोखो ऐं अंदाज़ बिल्कुलु निरालो। भला जी ख़ुदि एतमादी, लापरवाही, अखियूं वॾियूं वॾियूं, कारियूं कारियूं, उदास उदास, पुरस्रार। कूका पेण गईयां, नीहूं न लॻदी ज़ोरी। नींहुं ज़बरदस्ती न थींदो आहे, दाहूं थी वेंदियूं आहिनि। हाणे ससु ई पुनू पई ॻाए, जहिड़े पासे देखां मैनू पुनू दिसदा, जंहिं पासे निहारियां मूंखे पुनू नज़र थो अचे। हाणे माया तेरे विचों रब दिसदा, असीं सजदा तां कीता, तो मां रब पियो ॾिसिजे, असां तॾहिं सजदो कयो। हाणे सोणी मेयार किस ततड़ी ने ज़ुल्म कमाया, पक्का चुक के कच्चा रखिया, सोणी कच्चे घड़े ते जावे, रब्बावे महवाल मिला। 13/7/1982 ईस्वी। ॿाहिरि वेठा आहियूं। ॾींहुं कुझु थधो आहे। पंजाब जी सियासी सूरतहाल, अहमदियुनि, ट्रांस्कायन वग़ैरह बाबति ॻाल्हि पई थिए। मीम पंहिंजे अमेरिका ऐं कैनेडा जे दौरे जा अहवाल पे ॿुधाया। 13/7/1982 ईस्वी। ॿाहिरि वेठा आहियूं। थधी हवा पई लॻे। राति ॿार सुता हुआसीं। मज़ो आयो। वाचूड़े लट जे करे थोरो मज़ो ख़राबु थियो। कल्ह सुप्रीडेंट ख़िलाफ़ मामूल हिते आयो। नऊं डिप्टी बि साण होसि। चयाईं पंजाब सरकार काफ़ी ज़ोर लॻायो त तव्हांखे आज़ादु कजे। उन लाइ तव्हांखे 4-5 ॾींहं नज़रबंदीअ जा आर्डर न ॾिनासूं। जो पंजाब सरकार उन कोशिश में हुई ऐं नवां आर्डर रखियो वेठी हुई। पर सिंध सरकार खे अव्हां ते एॾी का कावड़ आहे जो अव्हां जे आज़ादीअ लाइ तयारु नथी थिए। हाणे तव्हां हुकूमत खे लिखो त मूंखे वापसि सिंध ट्रांसफ़र कयो वञे। आउं बि कुझु लिखंदुसि, थी सघे थो त कुझु थी सघे। कल्ह ड्राफ्ट ठाहियोसीं, अॼु मोकिलियूं पिया। कल्ह सुप्रीडेंट जो रवैयो पंहिंजाईअ वारो हो। चयाईं त सिंध वापसि वेंदा त असांजी गिला त कान कंदा। मूं चयो असीं सिंधी माण्हू जबल जेॾी बेवाजिबी विसारण ऐं तिर जेतिरी चङाई हमेशह यादि रखण जा आदी पी रहिया आहियूं। ॿियो हुकुम चयमि राति जो ॿाहिरि सुम्हण जो इंतज़ाम थिए। चयाईं त राति जी डबल पहरे जो बंदोबस्तु आहे। चयाऊंसि हा।
3 संतरी वारे वारे सां ड्यूटीअ ते आहिनि। चयाईं थी वियो सांझीअ खां पली जे साहिब वारा ॿाहिरि सुम्हंदा। वॾे बहस मुबाहिसे खां पोइ ड्राफ्ट खे आख़िरी शकिल ॾिनीसूं ऐं मीम 3 नकुल कारबान ते तयारु कया। अॼु मुश्ताक अवाण खे दरख़्वास्त मोकिलियमि त हुन चवाए मोकिलियो आहे त ॿ कापियूं ॿियूं तयारु करे मोकिलियो। उहे मीम अंदरि तयारु पियो करे चयोमांसि त पाण मज़दूर माण्हू आहियूं, मज़दूर पोइ जो अखर कमु न आणींदो आहे। मज़दूर फ़ौरन जेको कमु मिलंदुसि सो कंदो आहे। जंहिं वक़्तु करिणो हूंदो आहे उन वक़्तु ई कंदो आहे। उन उसूल मुताबिक़ लॻो पियो आहे, न त हूअं देरि करे आहे। दिमाग़ मां वज़ीरीअ जी धप देरि सां निकिरंदी आहे। राति जालंधर तां हिकिड़ो नाटक ॾिठोसूं, बोर हो। नशेमन जी किस्त ठीकु हुई, सोना चांदी बहितर हूंदो आहे। सिख फ़नकार लॻो पियो आहे, ठाहू को जवान आहे, कपिड़ा बि वाह जा पाता अथसि, आवाज़ ऐं अंदाज़ ठीकु अथसि। बुरी इश्क़े दी मार तुम्बा वजदा ई न, बुरी इश्क़े दी मार तुम्बा वजदा ई न। इश्क़ जी मार बुरी आहे, मुंहिंजो यकतारो वॼे ई नथो। अॼु किबलो मौलवी साहिबु वरी आयो ऐं वरी अची थूना हणणु लॻो। तसौफ़ जी तारीख़ जो किताबु घुरियो हुउमि, सो बि खणी आयो। मूं घणो ई नटायो, चयुमि अकुल ऐं अक़ीदो उबतड़ शयूं आहिनि। मज़हबी मामलनि में असांखे जीअं तव्हां भलारा चओ अहिड़ा अक़ीदा रखूं, उन्हनि ख़िलाफ़ु का बि ॻाल्हि कान मञूं। चए जेका ॻाल्हि अकुल ऐं सम्झ सां न मञी वञे तंहिंजे मञण जो कहिड़ो फ़ाइदो। ख़ुदा ताला जो हुकुम आहे त ग़ौर ऐं फ़िक्र करियो, अकुल खां कमु वठो। ग़ौर ऐं फ़िक्र बिना ईमान कंहिं बि कम जो कोन्हे। मूं चयो जनाब, असां मिसकिननि खे एतिरी सघ कान्हे जो उन्हनि मुंझियल मसइलनि खे दुबड़ियुनि मां सलामतीअ सां लंघी पार थियूं। जीअं चओ तीअं मञूं, जीअं न चओ तीअं न मञूं। न मुड़ियो लाचार मूंखे अकुल वारनि बदबख़्तनि ऐं गुमराहनि जा अक़ीदे, ईमान ऐं मज़हब बाबति किताबनि में लिखियल नुक़्ता नज़र ऐं संदन कुझु दलील बयानु करणा पिया। चयुमि हाणे उन्हनि बदबख़्तनि जा कहिड़ा जवाब ॾिजनि जेके पलीत ख़ुदि गीता, क़ुरान, तौरेत ऐं इंजील वारा सबूत न पर अक़ली दलील घुरनि। उन्हनि खे छा कबो? उहा त उहा जाइ आहे जिते बसि रब पाक जो फज़ुल घुरिजे, ॿी जाइ कान्हे। चयाईं उन जा जवाब सवला आहिनि। ॾिनाई मूंखे संदसि दलीलनि में नज़र ईंदड़ अकुली नुक्स बयानु करणा पिया। कलाक ॿ लॻी विया। मूं चयो हुज़ूर मौलाना, अकुल खे हणूं जहन्नम में। तव्हां ईमान जी ऐं अक़ीदे जी ॻाल्हि करियो। अकुल वारी ॻाल्हि जी दुॿण में घिड़ंदासीं त फासी पवंदासीं। आख़िर चयाईं तव्हां ख़ुदि उन्हनि जा जवाब दलीला तयारु करे ॾियो। मूं चयो त मूं वटि हुजनि हा त बाक़ी छा खपे। दुआ करियो त रब जो फज़ुलु रहे। दुआ कयाईं ऐं बहस जी जिंदु छॾियाईं। बहस में मज़हब जी उसरण निसरण जी तारीख़, इंसानी फ़िक्र जी तारीख़, किताब ओरिजिन ऑफ द आइडियाज़ ऑफ गॉड, जेम्सन फेरिज़र जो किताब जादू ऐं साइंस ऐं ॿियनि बेअंदाज़ मसइलनि जो ज़िक्र करणो पियो। मौलाना साहिब जा बदकिस्मतीअ सां पेर किथे बि खुपी न पिया सघनि। हेमांची पेई, ॿहराड़ीअ जो लिबास परियल अथसि। संदसि मशहूरु मारूफ़ मुल्क पंहिंजी पूरी आबो ताब सां मौजूदु आहे। शशि कपूर ऐं नीतू सिंह, अशोक कुमार जी झलक रेखा ऐं शशि कपूर। 14/7/1982 ईस्वी। शोलो ख़ौफ़ जो नावल और डान बहता रहा पियो पढ़ां। रुजत परस्त ऐं ज़वाल पज़ीर जदीद नावलनि जी जाहिलाना यखीअ खां पोइ हिकिड़ो आला मक़सद वारो फ़नी शाहकार पढ़ंदे तबियत खे ॾाढी ख़ुशी पई थिए। बुख खां पोइ ताम जो क़दुरु थींदो आहे। हक़ीक़ी तरक़ी पसंदि अदब पढ़ण जो सचो पचो मज़ो जदीद या नओं वाहियात ऐं बेमाना ऐं गंदो यखी बराए यखी अदब पढ़ण खां पोइ ई थिए थो। राति थोरी ख़ारिश थी, शायदि टेटरनि जा कपिड़ा पाइण जे करे। सुभाणे मुलाक़ात जो ॾींहुं आहे। फाज़िल ऐं आलिम शाह खे घुरायो हुउमि, ॾिसां अची सघनि था या न, ऐं जे उहे न अची सघिया त ॾिसूं त परवेज़ बि अचे थो या मुर्गो खोड़ीअ खे घुमरो थो अचे। हिन डायरीअ जो छा करियां? मीम खे जेल जे इस्पताल में घुरायो अथनि। संदसि वास्ते ॿाहिरां को डॉक्टर आयो आहे। अॼु अंब हेठां खट ते वेठो आहियां। संतरी मथां मलकल मौत वांगुरु बीठो आहे। उन वीचारे जो बि ॾोह कोन्हे। 19 सालनि जो नौजवान आहे। रोज़ा तो ॿिए हंधि छांव कान्हे, केॾांहुं वञे।
3 ॾींहं डायरी कान लिखी अथमि, वाक़ई नथी थियो। अॼु कुझु थधिड़ी हवा आहे, ॿाहिरि वेठा आहियूं। 7:15 ते मोहम्मद फाज़िल नज़र ऐं अयाज़ आया हुआ। मालूम थो थिए त अॻे ख़त जो असरु थियो। ॾाढो ख़ुशि थियुसि, पर ॾिठमि त अयाज़ बीमार हो। टाइफाइड मां अञा कोन चढ़ियो हो। सोचियमि नाहक आयो, वधीक बीमार थी पवंदो। वरी जो चयोमांसि मुल्तान रस्ते मोटिजो, तंहिं ते बि पोइ पछतायमि त नाहक चयमि। मालूम थियो त ज़रीना ठीकु न आहे। अफ़सोस थियुमि। सोचियमि त आउं हुजां हा त खेसि ज़ोरीअ वठी संदसि इलाजु करायां। असलम खे लिखियो अथमि, ॾिसां छा थो करे। नऊं ॿिनि बैंडनि जो रेडियो, कुझु सिंधी किताब, अणसिबियल कपिड़नि जो जोड़ो ऐं दस्तूरी सामान आंदाऊं। अयाज़ 100 ऐं फाज़िल 100 रोक ॾिना। फाज़िल 5 तारीख़ ते ईंदो। उन विच में परवेज़ न अचे, न त 5 ते फाज़िल मिली कोन सघंदो। ॾिसूं मुल्तान रस्ते विया या न। कचहरी सुठी थी, सूरत हाल साॻी पेचीदी आहे। मोहतरमा नेठि वई आहे, ॾिसूं त छा थो थिए। हीअ हमराह हिते केस जे निबेरे लाइ ॻाल्हि ॿोल करे विया आहिनि। ॿिटण आहे, नाज़ुक ऐं पेचीदो मामिलो आहे। ॾिसूं त ॻाल्हि किथे थी बीहे। रफ़ीक सफ़ी, सुलेमान डायरी, ज़ीनत असलम, अमा बुकी, सभु फर्ज़ंद अञा आया न आहिनि। नज़र होशियारीअ सां हमराह खे मसरूफ़ रखियो। माण्हू त कम जा आहिनि, घणा यार रुॻो ख़ुदा साझा ॾियनि, पंहिंजे धंधे मां हथु न कढनि। हथु कनि त कणे मां केच थी वञनि। वेठे शींहं बि बुख मरनि, हलंदे गिदड़ बि ढहनि। पर ॿुधमि त केतिरा लत खोड़ियो रिली मथां करियो घरनि में पिया आहिनि। सेब ॾिसणा वाइसणा। सुप्रीडेंट सां मिलियुसि, चयाईं ट्रांसफर जी 50% चांस आहे। मूं कोशिशि कई आहे। 3 हफ़्ता खनि फ़ैसिले में लॻी वेंदा। थुल्हे लेखे ज़ाहिरी त ईअं थो ॾिसिजे त ॻाल्हि ॿोल हेठिएं लेवल ते कयल आहे। मथीअ ते नज़ियाज जे उन बयान खां पोइ त ईद ते सियासी क़ैदी आज़ादु न कया वेंदा। मालूम थो थिए त सिंध ॾांहुं ट्रांसफर वारी ॻाल्हि बि खेनि कान आवड़ंदी। हमराहनि जो मूड ख़राबु थो ॾिसिजे। फ़लस्तीन वारी साज़िश में ख़्वार थियण करे उन करे बिर थिया बीठा आहिनि। अलाह पलींदुनि। कल्ह मौलाना साहिबु वरी बि 6 ॾंदे अची निकितो। वरी बि बहस। अरस्तु, इब्न रुशद, इब्न बाजा, इब्न तुफ़ैल, अमीर माविया रज़ी अल्लाह ताला अन्हा, हज़रत अली करमुल्लाह वजह, सिपाही या सिपह सालार या ॿई। आख़िर मूंखां पुछियाईं, भला दुनिया में का अहिड़ी बि हुकूमत थी गुज़री आहे जेका तव्हांजे नज़र में मुस्लमान बादशाहनि जे हुकूमत खां बहितर हुजे? मूं चयो, सभिनी जो साॻियो हाल हो। सभु जागीरदारी डिक्टेटरशिपूं हुयूं। सभु फोरू ऐं ज़ालिम तबक़नि जी फुरलुट ऐं ज़ुल्मनि जा घाणा हुयूं। फ़क़ति संदन अड़ूं ऐं ढोंग धार धार हुआ। हिकिड़नि हुकूमतुनि ईसाईयत जी आड़ थे वरिती ऐं ईसाईयत जे नूरानी हुजण जो ढोंग थे रचायूं, त ॿियनि इस्लाम जे आड़ में मुस्लमानीअ जो ढोंग थे रचायो। टियनि ॿुध मत जे आड़ वठी महाबोधीअ हुअण जो ढोंग थे रचायो। थोरी देरि रखी मूं चयो, मूंखां ग़लती थी। मुंहिंजो जवाबु ग़लति आहे। अहिड़ी हुकूमत हुई जेका उन्हनि सभिनी खां मज़हबी ॻाल्हियुनि खे छॾे ॿियनि ॻाल्हियुनि में इंसाननि लाइ बल्कि ख़ुदि मुस्लमाननि लाइ घटि आज़ारींदड़ ऐं घटि फुरमार कंदड़ हुई। चयाईं कहिड़ी? मूं चयो अंग्रेज़ जी हिंदुस्तान ते हुकूमत। चयाईं कीअं? मूं चयुसि अंग्रेज़नि जे ॾींहंनि में हीअं 5 साल मार्शल लॉ कॾहिं लॻी? अहिड़ी ला कानूनियत, डिक्टेटरशिप ऐं फस्ताहियत हुई। हीअं बिना सबब ॾेखारण जे, बिना मुक़दमे को बि माण्हू सालनि जा साल क़ैदी रखी सघिजो थे। ख़ुदि मज़हबी आज़ादीअ जे मामले में जेतिरी ज़मीर जी आज़ादी सभिनी मज़हबनि जे माण्हुनि खे अंग्रेज़ जे ॾींहंनि में हुई, उहा अॼु न हिंदुस्तान में आहे न पाकिस्तान में। आम ग़रीब मुस्लमाननि जूं जानियूं, माल, इज़तूं ऐं आबरू जेतिरियूं अंग्रेज़ जे ॾींहंनि में घटि ख़तरे में हुयूं, ओतिरियूं कहिड़ी नामनिहाद मुस्लमान बादशाह जे ॾींहंनि में हुयूं। तारीख़ुनि लिखण वारा दरबारी त हथ जूं वेठा हणनि। असुलु सूरत हाल केॾी भयानक हुई सा ॼाणू माण्हुनि खां ॻुझी कान्हे। वरी इंग्लैंड जे हिंदुस्तान में हुकूमत खां बि बहितर हुकूमत उते जे अवाम लाइ
अमेरिका, इंग्लैंड, फ्रांस, हॉलैंड, स्विट्ज़रलैंड, जर्मनी वग़ैरह सरमाएदार ममलकतनि में आहे। उते जे अवाम जा हक़ ॾिसो ऐं मुस्लमान जागीरदारनि, नवाबनि, बादशाहनि, ख़लीफ़नि जा अवाम ख़िलाफ़ क़त्लाम ऐं ॿिया संगीन जुर्म बि यादि करियो। वञण महिल चयाईं, तव्हां मोकिलाइण महिल उथंदा न करियो, तव्हां इल्म जा बहिरे आज़म आहियो, असांखे ताज़ीम जुगाए। संदसि वञण खां पोइ मीम चयो, रुगो बहिरे आज़म न पर बहरान आज़म। सोचियुमि त दुनिया जी पोरियत अवाम जा जेके अज़ीम उस्ताद सचा पचा बहिरे बेकरां आहिनि, उन्हनि सां जे ही मिली सघनि या उन्हनि खे पढ़ी सघनि त जेकर छा चवण ते मजबूर न थियनि। मूसी ॾिठा माउ, जनी ॾिठो पिरीअ खे, तनी संदी काय करे सघां न ॻाल्हड़ी। सांझीअ हिंदी फिल्म आहे, अलाए कहिड़ी, राति चतरहार हो, ख़ासि न हो। काल्ह पोपटी हीरा नदाणीअ जी आतम कहाणी पढ़ी पूरी कयमि। दिलचस्प हुई। विरहाङे खां अॻु सिंध में सकाफ़ती ऐं इल्मी ज़िंदगी केॾी ज़िंद हुई, तंहिंजो पतो पवे थो। सिंधी आलमनि जा कहिड़ा ठाठ हुआ, सा बि ख़बर पवे थी। उन ठाठ अंदरि औरत ज़ात लाइ केॾी ज़िलत ऐं बेवसी हुई, सा बि ख़बर पई। पोपटीअ जहिड़ी गुलाब जे गुल जहिड़ी हसीन छोकिरीअ खे वर न मिली सघियो, छाकाणि त उहो लख रुपया ॾेई वर ख़रीद करण लाइ तयारु न हुई। उन समाज खां त सलवारुनि वारनि मुस्लमाननि जूं धीअरूं ख़ाशियूं, जेके मारूं मोचड़ा खायो ग़रीब गुरबनि सां परिणिजो त पवनि, ॾाज न हुअण करे सॼी उमिरि कुंवारियूं रहण ते मजबूर त कोन्हनि। हिंदू समाज में ज़ात पात, ॾेती लेती ऐं ॿियूं कई गंदियूं रस्मूं मुस्लमाननि खां बि वधीक ऐं बदतर सूरत में आहिनि। हिंदुस्तान जहिड़े अज़ीम मुल्क जी हिंदू तोड़े मुस्लिम माण्हुनि जो 1000 सालनि ताईं लाॻीतो अरब, तुर्क, अफ़गान, मुग़ल ऐं अंग्रेज़ साम्राजी धाड़ेलनि जी ग़ुलाम रहण जो मुख्य सबबु उहो ज़ात पात जो मर्ज़ हो। तारीख़ जे शागिर्द जी हैसियत में मुंहिंजो ख़्यालु आहे त इंसानी तारीख़ में इंसाननि जी वसी पोरियत अक्सरियत खे समाजी तरह जेतिरो ज़लील हिंदुस्तान जे हिंदू समाज में कयो वेंदो रहियो आहे, तंहिंखां वधीक ज़लील हिन खे कंहिं बि ॿिए समाज में शायदि न कयो वियो आहे। वेद, उपनिषद, संस्कृत, कालीदास, तुलसी, कबीर वग़ैरह वग़ैरह सभु ठीकु, पर हिंदुस्तानी समाज जी मुख्य हक़ीक़त उहे न आहिनि। इंसाननि जी घणाईअ ख़िलाफ़ ज़िलत वारी ग़ुलामी ऐं भेदभाव ऐं छूत छात आहे। कलोड़नि ऐं मीरनि जी दरबारियुनि ऐं मुलाज़िमनि ऐं उन्हनि जी इज़त कंदड़नि जे चवण जे बावजूदि उन्हनि ॿिन्ही दौरनि में सिंधी हिंदुनि ख़िलाफ़ ज़बरदस्त मज़हबी तअसुब ऐं ज़ुल्म कयो वियो। हिननि जी ज़िंदगी ज़िलत ऐं ग़ुलामीअ वारी ज़िंदगी बणाई वई। हालांकि उहे हिन मुल्क जा असुल बाशिंदा आहिनि। तारीख़ में मिलियल अणपूरा अहवाल, मसलन रहीम वारनि तरफ़ां छपायल किताब 13वीं सदीअ जा महाशिर वग़ैरह था पढ़जनि त हिते जी तअसुबी मुल्हनि जी इस्लामी तालीम ला अकरफ़ दीन में ज़बरदस्ती नाजाइज़ आहे। ख़िलाफ़ हिंदुनि सां कयल संगीन जुर्मनि ऐं ख़रमस्तुनि जा अहवाल पढ़ियो लिंग कांडार जो वञनि। नाउमल जी पीउ सां जेको कहर कयो वियो, सो बि वहशानियत जी आख़िरी मंज़िल आहे। पर हिंदू आमिल यानी हिंदू कामोरा हाकिम तबक़नि जा परस्तार बणिया, मौजू माणींदा रहिया। अंग्रेज़ आया त ही अंग्रेज़नि जा सरफरोश हामी बणिजी विया। अंग्रेज़ साम्राज्यनि जी पॉलिसी हुई त माण्हुनि में मौजूदु इख़्तिलाफ़ वधायो ऐं उन्हनि में नवां इख़्तिलाफ़ विझो। किथे हिननि मुस्लमान हाकिम टोलनि खे सरसु रखियो, किथे हिंदुनि खे। सिंध में हिननि सिंधी वॾेरनि ऐं जागीरदारनि सां गॾु हिंदू सरमाएदार खे अॻभरो कयो। पहिरियां ई मुस्लमान जागीरदारनि जी भेट में हिंदू सरमाएदार खे ज़्यादा टीकर ॾिनाऊं। जॾहिं सरमाएदार कांग्रेस जा हामी बणिजी अंग्रेज़ खे अखियूं ॾेखारण लॻा त वरी मुस्लमान जागीरदारनि खे मथे ते खयाऊं। बहरहाल हिंदू सरमाएदार अंग्रेज़ खां पोइ सिंध जो ॿियो नंबर हाकिम बणिजी वियो, कुझु पंहिंजे बहितर समाजी निज़ाम जे करे ऐं कुझु अंग्रेज़ जी सरपरस्तीअ जे करे। हिन पाण खे सिंधी माण्हुनि जी वॾी घणाईअ यानी मिसकिन हारियुनि, नारियुनि ऐं ग़रीब शहरियुनि जी भेट में जेके इतफ़ाक़ सां मुस्लमान हुआ कीअं थिए रखियो, तंहिंजो हिकिड़ो मिसाल उहो हो त सिंध जी आला खाधनि ते पलियल गुलाब जे गुलनि जहिड़ियूं सिंधियाणियूं जॾहिं हैदराबाद में घुमण निकिरंदियूं हुयूं त उन्हनि खे ॾिसण बि आम ग़रीब सिंधी शहरीअ लाइ ॾोह हो। सिलाटनि ग़रीबनि खे उन ॾोह सबबि माणण लाइ बाक़ाइदे
तरबियत वरितल जवाननि जा कटक मौजूदु हुआ। घिटियूं बि सरमाएदार घिटियूं बि सरमाएदार अप्सराउनि लाइ रिज़र्व हुयूं, सवाइ सरमाएदारनि जे। ॿियो केरु बि न अचे ऐं न ॾिसे। मज़हब जे आड़ में तज़ाद तबक़ाती हो। अहिड़ो हो जो पोपटीअ जी किताब में सिंधियुनि जी घणाईअ जो ज़िक्र फ़क़ति एतिरो आहे त सुथड़नि वारा खेसि खणी पिए विया जो खेसि छॾायो वियो। सेलाटा सुहिणियुनि छोकिरियुनि खे ॾिसण जी कोशिशि कंदा हुआ त सेठनि जा रखियल शीदी उन्हनि खे मारींदा हुआ। ॿियो थियो ख़ैरु, हिन तबिके आम ग़रीब सिंधियुनि ते अहिड़ी डिक्टेटरशिप मड़े छॾी हुई जहिड़ी सिंधी जागीरदारनि मड़ी हुई। मज़हब जे आड़ में असुलु ॻाल्हि तबक़ाती फुरलुट, ज़ुल्म ऐं डिक्टेटरशिप जी हुई। मज़हबी तअसुब सोन ते सुहाग जो कमु थिए ॾिनो। हिंदू सरमाएदार आम ग़रीब मुसलमान ख़िलाफ़ु तबक़ाती फुरलुट ऐं इस्तेहसाल सां गॾु अहिड़ी ज़िलत वारी छूत छात क़ाइमु कई जो उनखे हिकु लहज़ो बर्दाश्त करण बि इंसान ख़ुददारीअ लाइ मौत बराबरि हो। बदकिस्मतीअ सां आम ग़रीब ऐं सफ़ेद पोश हिंदू पंहिंजी सरमाएदार तबिके जी उन्हनि ॻाल्हियुनि में आम तरह अहिड़ी फर्मा बरदारी पोइवारी ऐं पोइलगी कई आहे जहिड़ी आम ग़रीब मुसलमान पंहिंजे आका वॾेरे ऐं जागीरदार तबिके जी कई। अहिड़ी रीति अंग्रेज़नि जा ॿई उहे छाड़ता तबक़ाती हिंदू सरमाएदार तबिको ऐं उनखां वधीक कमज़ोर ऐं कमतर मगर उन जहिड़ो ई फोरू ऐं ज़ालिम मुसलमान जागीरदार तबिको सिंधी ग़रीब मुसलमान ऐं हिंदुनि खे हिक ॿिए जो जानी दुश्मन बनाए खेनि फुरींदा, लुटींदा ऐं मौजू माणींदा रहिया। विरहाङे खां पोइ सिंधी हिंदुनि ऐं मुसलमाननि जी जेका हालत थी तंहिं लाइ रुॻो अंग्रेज़ विरहाङे या लीगी सियासत खे ज़िम्मेवार ठहिराइणु काफ़ी नाहे। हिंदू सरमाएदार तबिको ऐं संदसि पैरवी कंदड़ बि उन्हनि जहिड़ा ई ज़िम्मेवार हुआ। हिंदू मुसलमान अवाम ख़ासि करे हिंदू मुसलमान सफ़ेद पोश तबिके तरफ़ां हिंदू सरमाएदार ऐं मुसलमान जागीरदार तबिके ऐं संदन आका जी सियासत जे अखियूं पूरे पैरवी करण बि उन्हनि हालतुनि लाइ जवाबदार आहिनि। उन्हनि हालतुनि में सभ खां वधीक बहितरी जेका आणे सघियो थिए सो हो हिंदू सरमाएदार ऐं संदसि पोइ लॻु हिंदू सफ़ेद पोश तबिको। उहे पंहिंजे अंग्रेज़ वटि हलंदीअ जो नाजाइज़ फ़ाइदो वठणु हद अंदरि रखनि हा, पंहिंजी वक़्ती बरतरीअ खे दाइमी न सम्झनि हा, आम ग़रीब मुसलमाननि ख़िलाफ़ु एॾी ज़िलत वारी छूत छात ऐं नफ़रत वारो वर्ताव न कनि हा, उन्हनि ख़िलाफ़ु बेरहम फुरलुट कुझु हद अंदरि रखनि हा, माण्हुनि जी मुसलमान जागीरदारनि जी फुरलुट ख़िलाफ़ु मदद कनि हा, गॾियल सिंधी क़ौमियत लाइ भरपूर कोशिशि कनि हा, कुझु रिआयतूं ॾियनि हा त जेकर हिंदू मुस्लिम तालुकात अहिड़ा न थियनि हा जहिड़ा पोपटी ॾेखारे थी ऐं मुसलमान ऐं हिंदू फ़िरके परस्तनि खे बदमाशी करणु, फ़िज़ा खे ज़हरीलो बनाइण ऐं हिंदू मुसलमान सिंधी अवाम जी ॿधीअ खे रोकण जा एॾा वज न मिलनि हा। उहे ई उन पोज़ीशन में हुआ त सिंधी अवाम खे ईअं न थियणु ॾियनि हा जीअं हू हींअर आहिनि।